नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिम अला रसूलिहिल करीम अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फ़ज़्कुरूनी अज़्कुरुकुम सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। व क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शानि हबीबिल करीम इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना शफ़ीअना व मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम अलैहि। अज़ीज़ान गिरामी व सामीन हज़रात, जियां त मूं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे पाक कलाम मां हिक आयत करीमा तिलावत करण जो शरफ़ हासिल कयो आहे। दुआ फ़रमायो त रब्बुल इज़्ज़त मूं नाचीज़ खे हिन पाक कलाम जो सही तर्जुमो ऐं मफ़हूम बयान करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ही बाबरकत महीनो अचे पियो, उन जे मुतल्लिक़ मां हिकिड़ी तव्हांखे गुज़ारिश कंदुसि त रब्बे करीम हिन माह मुबारक जे अंदरि क़ुरान पाक जो नुज़ूल फ़रमायो त कई ईमान वारा हिन महीने जे अंदरि क़ुरान पाक जी तिलावत घणे खां घणा कंदा आहिनि ऐं करण बि खपे। असां सभिनी खे क़ुरान पाक जी तिलावत करणु खपे, छो त अनक़रीब ही माह मुबारक अचण वारो आहे। पर मां सिर्फ़ु अर्ज़ु एतिरो कंदो हलंदुसि त असांखे क़ुरान पाक जी तिलावत घणे खां घणी करणु खपे, पर अर्ज़ु सिर्फ़ु एतिरो आहे त जेतिरी बि कयूं उहा क़ुरान जे तर्जुमे ऐं तफ़सीर सां कयूं। अगरचे होॾां जेकर असां पूरो सिपारो पढ़ूं था, जेकर उन जे बजाए जेकर असां हिकिड़ो रुकू तर्जुमे ऐं तफ़सीर सां पढ़ंदासीं त रब्बे काबा जो कसम इन जो ॾाढो वॾो फ़ाइदो बि थींदो। तव्हांखे ॻाल्हि सम्झ में बि ईंदी त रब जो क़ुरान चए छा थो। असल में जेको क़ुरान असां लाइ मोकिलियो वियो आहे उहो हिदायत जे लाइ मोकिलियो वियो आहे, बल्कि असां सिर्फ़ु उन खे हिकु पोतीअ जे अंदरि पहिराए करे रखण जी रस्म बणाए छॾियो आहे। इन रस्म जे तहत न हुजे, बल्कि सिर्फ़ु माह मुबारक जे अंदरि, रमज़ान मुबारक जे अंदरि न, बल्कि असांखे इस्लामी 12 महीननि जे अंदरि ई रब जे क़ुरान पाक जी तिलावत करणु खपे। पर बिलख़ुसूस जॾहिं माह मुबारक ईंदो आहे त हर ईमान वारे जो ईमान जाॻी पवंदो आहे ऐं क़ुरान सां उहा मुहबत, उहो लगाव वधी वेंदो आहे। जॾहिं उहो मुहबत ऐं उहो लगाव वधी वञे ऐं क़ुरान पाक खे जॾहिं असां खोलियूं त जेकॾहिं असां हिकिड़ो सिपारो पढ़ूं था, मां अर्ज़ु एतिरो कंदुसि त उन हिकु सिपारे जे बजाए जेकॾहिं हिकु रुकू पढ़ियो वञे, तर्जुमे ऐं तफ़सीर सां पढ़ियो वञे त उन जो बेमिसाल फ़ाइदो थींदो। छो त असुलु क़ुरान हिदायत जे लाइ आयल आहे। असांखे क़ुरान मां ख़बर त पवे त क़ुरान चए छा थो। छो त इन जे करे मां चवंदो जॾहिं अहिड़ा दीनी प्रोग्राम थींदा आहिनि, इन्हनि जी वॾी फ़ज़ीलत हूंदी आहे। उलमा इकराम जो बार बार चवंदा आहिनि त दीनी प्रोग्रामनि में अचो। उहो इन जे करे हूअं घरनि में त तव्हां सिर्फ़ु क़ुरान पढ़ंदा आहियो, क़ुरान चए छा थो का ख़बर कान्हे का, पर जॾहिं अहिड़े बाबरकत प्रोग्रामनि में तव्हां ईंदा आहियो, उलमा इकराम ख़िताबात कंदा आहिनि, क़ुरान जी तिलावत कंदा आहिनि ऐं उन क़ुरान जे तिलावत जी जॾहिं तर्जुमो ऐं तफ़सीर बयानु कंदा आहिनि त तव्हांखे ख़बर पवंदी आहे त रब जो क़ुरान छा थो चवे। रब जे क़ुरान असांखे लाइ कहिड़ो मैसेज आहे, उन मैसेज खे सम्झण जे लाइ पोइ तॾहिं मां चवंदो आहियां, अॼु ॻाल्हि दिलि त चवे थी त वाज़ह करे छॾियां। हिकु हूंदो आहे पूरो क़ुरान पढ़णु, ॿियो हूंदो आहे क़ुरान पाक जी हिकु आयत खे सम्झणु, उन ते अमल करणु। ऐं जेकॾहिं कंहिं शख़्स पूरी राति वेही करे रब जो पाक कलाम पढ़ियो, ॿिए शख़्स सिर्फ़ु क़ुरान पाक जे हिकु रुकूअ जी तिलावत कई, उन जो तर्जुमो कयो, उन जो तफ़सीर पढ़ियो, उन ते अमल कयो, मां थो चवां त रब्बे काबा जो कसम हुन जो पूरो क़ुरान पढ़णु हिकु पासे, हुन जो हिकु रुकू पढ़णु रब्बे काबा जो कसम हिकु पासे आहे। छो त असुलु क़ुरान हिदायत जे लाइ हो। बाक़ी क़ुरान जी मर्ज़ी आहे जंहिंजे सीने में लहे। इहा गारंटी उलमा इकराम जी नाहे, इहा गारंटी बगदादीअ जी नाहे, इहा गारंटी कंहिं ॿिए जी बि नाहे। छो त रब जे क़ुरान जी मर्ज़ी आहे जंहिंजे सीने में लहे। न लहे त काफ़िरनि जे कबीलनि जे सरदार अबू जहल जे सीने में न लहे, ऐं वरी जेकॾहिं लहण ते अचे त रब्बे काबा जो कसम हबश जे कारे विलाल जे सीने में लही पवे। मालूम थियो त क़ुरान इहो न ॾिसंदो त तो वटि तुंहिंजो प्रोटोकॉल केतिरो आहे, क़ुरान इहो न ॾिसंदो त तुंहिंजी हैसियत केतिरी आहे, तो वटि माल केतिरो आहे, तुंहिंजी हैसियत प्रोटोकॉल केतिरो आहे। न न, बल्कि क़ुरान इहो ॾिसंदो आहे त तुंहिंजे सीने में अमड़ आमिना जे लाल जो इश्क मौजूदु आहे या नाहे। जंहिंजे सीने में अमड़ आमिना जे लाल जो इश्क मौजूदु हूंदो आहे, रब्बे काबा जो कसम क़ुरान उन जे सीने में लही पवंदो आहे। जेकर क़ुरान प्रोटोकॉल ॾिसे हा, क़ुरान तुंहिंजे माल खे ॾिसे हा, क़ुरान तुंहिंजी हैसियत खे ॾिसे हा, त सुहिणे बिलाल वटि त कुझु बि कोन्हे को। हू त हबश जो कारड़ो बिलाल आहे, रंगत बि कारी आहे,
ऐं माल बि कोन्हे, ग़ुलाम आहे, पर रब काबा जो कसम जेकर क़ुरान लथो त हबश जे कारे बिलाल जे सीने में लथो, छो त सीने जे अंदरि इश्क़ आहे। रब करीम उन इश्क़ खे ॾिसी करे, उन पंहिंजे हबीब जे उम्मत खे ॾिसी करे रब करीम जी रहमत ॾिसो त सही कीअं जोश में थी अचे। रब करीम पंहिंजे क़ुरान मजीद ऐं फ़ुरक़ान हमीद में इरशाद फरमायो त फ़ज़कुरूनी अज़कुरुकुम, ए बंदा तूं मुंहिंजो ज़िक्र कर, मां रब तुंहिंजो ज़िक्र कयां। मौला एॾो करम, रब करीम फरमायो हा हा इहो करम मां कंहिं बि उम्मत जे मथां न कयो, ॿियनि नबियुनि जूं बि उम्मतूं आयूं, पर कंहिं बि उम्मत जे मथां इहो लक़ब मां रब न ॾिनो। मौला पोइ असां ते करम कीअं? त रब करीम फरमायो त हेॾां हबीब जी ज़ात ही, हेॾां हबीब जी उम्मत ही, हेॾां हबीब जे ज़ात ॾे पियो निहारियां, हेॾां हबीब जी उम्मत ॾे पियो निहारियां, हबीब ॾे निगाह करे उम्मत ॾे निगाह कयां पियो त ॾिसां पियो त हेॾां लजपाल नबी आहे, अॼु रब जी रहमत जोश में आहे। रब करीम फरमायो त हबीब जी ज़ात ॾे निहारे करे उम्मत जे मथां करम करण जे लाइ मां हिन उम्मत खे चई छॾियो त फ़ज़कुरूनी अज़कुरुकुम, तव्हां मुंहिंजो ज़िक्र कयो, मां रब तव्हांजो ज़िक्र कयां। मौला असां त तुंहिंजो ज़िक्र कंदासीं अल्लाह 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 करे, आलिम ज़िक्र कंदो अल्लाह अल्लाह अल्लाह, हाफ़िज़ ज़िक्र कंदो अल्लाह अल्लाह अल्लाह, मुफ़्ती ज़िक्र कयो अल्लाह अल्लाह अल्लाह, मुफ़स्सिर ज़िक्र कयो अल्लाह अल्लाह अल्लाह, उम्मती ज़िक्र कयो अल्लाह अल्लाह अल्लाह। मौला असां त तुंहिंजो ज़िक्र कयोसीं अल्लाह अल्लाह करे। मौला तूं त ज़िक्र खां पाक आहीं, तूं त मुफ़्ती मुफ़्ती कोन चवंदे, तूं त आलिम आलिम कोन चवंदे, तूं त मुफ़स्सिर मुफ़स्सिर कोन चवंदे, तूं त पंहिंजे हबीब जे उम्मतीअ खे उम्मती उम्मती कोन चवंदे। मौला तूं असांजो ज़िक्र कीअं कंदे? त रब करीम फरमायो त तूं आम नाहीं, तूं मुंहिंजे हबीब जो उम्मती आहीं, तोसां मुंहिंजे हबीब जी ज़ात जुड़ियल आहे, तूं आम नाहीं, तूं पंहिंजे ख़ताउनि में मूं रब खे यादि कर, मां रब वरी पंहिंजी अताउनि में तो बंदे खे यादि कंदुसि। एॾो वॾो लक़ब। ऐं ख़ुदा जो कसम मूंखे वॾी जॾहिं पंहिंजे पाण खे सोचींदो आहियां त मां हबीब जो उम्मती आहियां, मां ईमान वारो आहियां, ख़ुदा जो कसम मूंखे पंहिंजी ज़ात ते फ़ख़्रु महसूसु थींदो आहे। मां उन हबीब जो उम्मती आहियां, उहो उम्मती आहियां जंहिंजो लक़ब छा आहे त हर नंढे उहिदे वारो चाहींदो आहे मौला मूंखे वॾो उहिदो ॾे, वॾे उहिदे वारो चाहींदो आहे मौला अञा वॾो ॾे, अञा वॾे उहिदे वारो चाहींदो आहे अञा वॾो उहिदो ॾे। मुंहिंजे आस्थाने ते एसपी आयो, चई साईं दुआ कयो त मां IG थी वञा। मुंहिंजे आस्थाने ते सिपाही आयो, बगदादी दुआ कर SHO थी वञा। SHO आयो साईं दुआ कर DSP थी वञा। DSP आयो साईं दुआ कर मां SP थी वञा। पर अॼु ॾींहं ताईं मूंखे अहिड़ो SP न मिलियो जंहिं मूंखे चयो हुजे बगदादी दुआ कर मां DSP थी वञा, अहिड़ो DSP न मिलियो जंहिं चयो हुजे बगदादी दुआ कर मां SHO थी वञा, अहिड़ो SHO न मिलियो जंहिं चयो हुजे बगदादी दुआ कर मां सिपाही थी वञा। प्राइमरी मास्टर त चयो त साईं दुआ कर त मां हेड मास्टर थी वञा, पर अॼु ॾींहं ताईं मूंखे अहिड़ो हेड मास्टर न मिलियो जंहिं चयो हुजे बगदादी दुआ कर मां प्राइमरी मास्टर थी वञा। जॾहिं रब करीम पंहिंजे हबीब जो ज़िक्र कयो, जॾहिं मुहम्मद जे ज़ात जी वारी आई, मुहम्मद जे ज़िक्र जी वारी आई, हबीब जो शान बयान कयो वियो त रब करीम नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो जॾहिं ज़िक्र अची वियो त अल्लाह ताला नबियुनि खे नबूअत जा ताज अता करे छॾिया, पर जॾहिं हबीबनि जो शान आयो त नबियुनि चयो मौला नबूअत जा ताज वठी छॾ, मुहम्मद जो उम्मती करे छॾ। हालांकि वॾो उहिदो आहे नबूअत जो, पर जॾहिं हबीब जे शान जी वारी थी अचे त नबियुनि चयो मौला नबूअत जा ताज वठी छॾ, मुहम्मद जो उम्मती करे छॾ। ऐं रब काबा जो कसम मुंहिंजो त ईमान आहे, जिथे जिथे हबीब जी ज़ात आहे उते उते रब जो करम आहे, जिथे जिथे हबीब जी ज़ात आहे उते उते रब जो करम आहे।